संगत बैठी आ कांग्रेचुलेशन सर जेके संगत असांजी कार असां 3 गाड़ियों थी निकता हूं तो भाई जान तो भाईजान है सुता बयान है पे तो कपड़ा पाए डिस्कार्ड अपू डिस्कार्ड अली डिस्कार्ड दिसोवा आए सा डिस्कार्ड आदिल ये असा आया हूं खानपुर में सया सजा क्या सया तरबूज खाइनो तरबूज भाई तरबूज ता खाओ ताके सलाह ता खाई सको ता ये सुता पे डिस्कार्ड ब्लॉगर भाईजान कहाँ जा रहे हो भाईजान इधर संगत हैदराबादी गली में गया घूम हेलो हेलो घर वाले दोस्त है अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत शाला उम्मीद तो क्या सब ठीक हो अक्षर में भाई जाना जसाण मेहमान लथल आवाज मुझे ताए घट बुधाणी न हूंदो छो मुझ तद सही ना है सोमरा वरी असां मगे जाबो जे रो लो न रत न रे सागो प्रोग्राम आज नंढो भाई भाऊ के जावा प्रेम प्यारो काफी वक्त हैदराबाद में गुजारे तमाम प्यारे तरीके से असां वक्त गुजारे पांजो वो वधिक तरह के पांजो ज़बान बुधाए भूख ॾाढी लगी है मां तीयो पे मानी गई हाय बुधायो नंढो ता लिखा जंदा सिस्टम सॼो है ॾिसो संगत बैठी आ नंढड़े वाले साहब ता ॾिसी सघो था वॾी महिनत मुशक़त में आहे भाऊ तव्हां मानी इंतज़ार में ठहो भुख लगी अथव न यार मोहित सही ना भाई हाणे एॾी गर्मी थी असां कार ते निकिता आहियूं मिड़ई मिली हिकिड़ी चंदबा मोटाए जो असांखे चकर ॾियूं पगर सां खाइणो ईअं छो जी मामे ज़ाहिर जी गाॾी आहे ॿुधायो न मूंखे मामे जो गाॾी पार्किंग में बिहार मां रहंदो वरी चकर खाईंदो त गर्मी सुके सो हाणे तव्हां फस्ट ऑफ ऑल अहमद खे चओ कॉन्ग्रेचुलेशन्स छो जो हाणे तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण वारो आहियां शहरन सां अहमद अबो थी चुको आहे शहरन सां नंढड़ो जायो अथसि नंढड़े जो नालो छा रखियो अथव कॉन्ग्रेचुलेशन सर जेके बि संगत हिन सां राब्ते में आहे जेके मतिलबु जी कूड़े आहे मां सिंगल आहे त उन्हनि खे मां ॿुधायां सिंगल ठहियो किरन सां औलादी थी वियो आहे वो हाणे वधीक पाण ॿुधाईंदो हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह फस्ट ऑफ ऑल हा यार तव्हांजो असां कॉन्ग्रेचुलेशन्स तव्हांखे विश कयो हा एंड खंघ जी पी था बस अल्लाह जो शुक्र आहे बाबा थियासीं हा वरी ॾाढा थींदासीं नाना थींदासीं इंशाअल्लाह ऐं सुभाणे थियणा तो नंढड़े जो नालो छा रखियो अथव मुंहिंजे नंढड़े जो नालो आहे अरहम मुंहिंजो नालो आहे अहमद त मां पंहिंजे पुट जो नालो रखियो आहे अरहम माशाअल्लाह थैंक यू
सो हाणे थोरो गर्मी सुकी आहे अञा थोरी सुके पोइ हली तव्हांखे अरहम ॾेखारींदा सम्झो था न अरहम तव्हांखे ॾेखारींदा ना आहे ॾेखारणो सॉरी असां ॾेखारींदासीं हम दिखाएंगे मुंहिंजो मां नथो ॾेखारे सघां थोरो वॾो हुजे हे नथो ॾेखारे सघे थोरो- फेसबुक ते फोटो रखियो अथव हुते न मूं डिलीट करे छॾियो हुतां असल में मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां माण्हुनि जी हर कंहिंजी हिकिड़ी नज़र न आहे हुन ठीकु आहे मूं फोटो रखियो मुंहिंजे नंढड़ी जी तबियत ख़राबु थी वई बुधो अल्लाह। अलाह हुनखे हयाती ॾींदो ठीकु आहे बाक़ी वॾड़ो थिए हाज़ुर तव्हांखे चलो ॾेखारींदासीं, बेहतरी असली आहे सिंधी खे। भलाई आहे इंशाल्लाह ॿियार ईंदासीं बाक़ी तव्हां फोटो हणी छॾिजो मुंहिंजो इमोजी ॾेई करे मूंसां जेको गॾु आहे नंढड़े जो फोटो जी जी तव्हां उहो ॾेई छॾींदो इमोजी ॾेई करे जी बाक़ी जी जेको मुंहिंजो दोस्त यार हूंदो मुंहिंजे मैसेज कंदो असां हुनखे मोकिलींदासीं तस्वीर तो मसलो न आहे ये जी जी असां हुनखे हाइड था रखणु चाहियूं भाॼियो हालांकि वेठा अथव भाॼियो हाणे हिन वरी पोइ मामो हाणे पास तो भाईजान फाइनली खिरन सां प्रोग्राम थी वियो दहींद बाबा कपिड़ा मटाए उन्हारे में प्रोग्राम न करो संगत एॾी गर्मी हालत ख़राब थी आहे ॿियो त राति असां वियासीं रोल खाइण मां तव्हांखे न ॾेखारियो अलाए तव्हांखे न ॾेखारियो तॾहिं जो अलाए छा फूड पॉइज़न थी वियो अञा ताईं माना पेट मुंहिंजो माना सही न आहे सूर लॻंदो आहे त हेॾा हे भाई ॿीहर कॾहिं उन्हारे में प्रोग्राम भाई थोड़ा ॾुखियो टाइम थोरो लॻंदो घणो हाथ गुज़री वेंदो आहे अलाह पेट कंदो इहे मेला मुला ख़राब हली वञनि बाक़ी हेल जेकी गर्मी आहे हाय हाय मालिक हाणे राज़ी थियो अॼु न महिमान निकिता आहिनि वॾी गर्मी आहे उन्हारे में बहितर आहे त माण्हू अहिड़ा इवेंट न करे हा त मिट माइट परे खां अचनि था ऐं तकलीफ़ थी थिए ॾाढी गर्मी ॾिसो था पाण हैदराबाद में रहंदड़ जेके आहिनि उन्हनि खे ख़बर आहे हैदराबाद जी मौसम केॾी बिगड़जी वई आहे हा साईं दादू सां कॉम्पिटिशन आहे हैदराबाद जो गर्मी बराबरि असां दादू वारा रहिया आहियूं हे त थोरो हे फ़र्क़ु आहे हूअं दादू हे हूंदो हैदराबाद हे हूंदो हाणे हैदराबाद ही थी आहे दादू ही थी हा साईं असां सुकून में हूं अलाह बहितरी कंदो अलाह सभिनी जी आसानी कंदो प्रोग्राम थी वियो तव्हां बि आया कई कुर्ब जा कदम भरे ॻोठ मूं हिकिड़ो हा साईं बिल्कुलु अलाह कयो त 4 ॾींहं गॾु गुज़ारियासीं ॾाढो मज़ो आयो सही। हाणे महिमान वञनि था हवा खुली आहे असांजी भाई मोकिलाणी आहे हे माजिद भाई तव्हां ॾिसी सघो था हैदराबाद जी कुटी सलाम में घुमंदे घुमंदे माजिद पुराणियूं गिटियूं पुराणी यादगिरियूं 15 साल हे माण्हू हिते वक़्तु गुज़ारियो आहे हिन गेटियुनि में पोइ डिस्कार्ड बाग़ी हली हाणे पाण वेंदासीं हाणे हिन कलाकत में असां निकिरंदासीं कोशिशि करो जायो था आ रहे हैं चलो सजन बाय बाय हैदराबाद वे टू गुड तो भाईजान ॾिसो हे असांजी कार आहे असां 3 गाॾियूं थी निकिता आहियूं तो हिकिड़ी गाॾी अञा पोइते आहे हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में अञा ट्रपी वई बि विच में असां हूं पोयां अचनि था चयो अथनि गैलेक्सी ते ब्रेक ॾींदाऊं लॻे थो कुझु खाराईंदा पहिरीं न आहे बाग़ी असांजो हली हाणे पुॼनि असां बीठा आहियूं गैलेक्सी वटि जाम शोर जा मनाज़िर तव्हां ॾिसी सघो था लाइव रिवायत ऐं साम्हूं असांजे माइटनि जा घर आहिनि हेॾे जिथे असां लथा हुआसीं पोएं ब्लॉक में तव्हां ॾिठो हूंदो हे उहो ई रस्तो आहे उहो ई सिस्टम आहे सम्झो था पाण वेट कयूं वरी तव्हां मिलूं था उन्हनि सां गॾु बाजदारनि सां गॾु भाईजान जीअं त पाण सुपर मदीना वटि बीठा आहियूं तव्हां ॾिसी सघो था गाॾियूं सभु हलियूं असां अकेला रहिजी वियासीं असांजो ड्राइवर वियो आहे नमाज़ पढ़णु मां बि चयो पढ़ां पर मां जो बसि घर तो वञी लाॻी थो पढ़ां उते इंशाल्लाह सफ़र कोन था पढ़ूं घर हली इंशाल्लाह फुल नमाज़ था कंदासीं हे मारो भाउ गॾाइण जहिड़ो ई न आहे किथे बि गॾाइण दिलि जे चमाटो हणांसि पर हाणे सफ़र में आहे छा कयां सभु कई ॿाहिरि पंहिंजो फैमिली सां निकिरणु अकेलो निकिरणो आहे अकेलो मोटिणो सम्झो था सफ़र मदीना
पाण फाइनली खेरन सां घर पुॼी वियासीं। टाइम मां तव्हांखे ॿुधायां 11:30 जा दिन 1 मिंट खुटियल आहे सिर्फ़ु। सो खेरन सां घर पुॼी वियासीं। हाय थकिजी पिया ॾाढो। हैदराबाद खे बाय बाय करे आयासीं, हैदराबाद वारनि खे बाय बाय करे आयासीं। सो अॼु पाण हिते व्लॉग खे कयूं था एंड। ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, सुभाणे वारो व्लॉग थियण वारो अथव स्पेशल। छो जो आई थिंक असां केॾे विया हुयासीं हैदराबाद, जेको तव्हांखे व्लॉग पोस्ट न कयोसीं, रिकॉर्ड थियल आहे। ॿी ॻाल्हि माज़रत, छो जो कुझु शेड्यूल आउट थी वियो तॾहिं व्लॉग टाइम सां न पिया अचनि। सुभाणे वरी इंशाल्लाह। सुभाणे जो हिनमहिल असां इजाज़त हाल नथो, सफ़ा नमाज़ पढ़ी सुम्हूं। माशाल्लाह, दुआनि में यादि। अस्सलाम वालेकुम। लव यू ऑल।